ऐं मूं तव्हांखे तव्हांजे नज़र हिकु ख़ुशख़बरी कई पर कुदरत वारे उनखे वरी ॿीणो करे छॾियो। उहा इन सूरत में त हज़रत काज़ी मुतीउल्लाह साहब सां गॾु असांजे सिंध धरती जेका असांजी सोन वर्णी धरती आहे, जंहिंमें रुगो सोन ई सोन आहे, पर असांजे नज़र में शायदि इहो लोह वारी धातुअ सां ॻंढियल पीलो सोनू धातु उन ॾांहुं निगाहूं वञनि, पर इहो सोन फना थियण वारो आहे। असांजे सिंध जी धरतीअ ते हिकिड़ो अहिड़ो सोन आहे जंहिंखे जियापो हमेशह जो आहे ऐं संदन नालो हमेशह अलाह साईं इन सदके क़ाइमु रखियो जो हुननि अलाह साईं जे नाले खे ईअं चिमकायो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त बशर हाफ़ी शराबिन जो सरवाण हुयो, अल्लाह ताला उन्हनि खे अकाबिरनि जो सरवाण बनायो। इन सूरत में जो हुन अल्लाह जो नालो पट ते ॾिठो, उनखे खणी अखियुनि ते रखियईं। रब चयुसि बशर हाफ़ी तूं मुंहिंजे नाले खे बुलंद कयो आहे, मूं तुंहिंजे नाले खे बुलंद कयो आहे। त असांजे सिंध जे धरतीअ ते रब जे तौहीद खे बुलंद करण वारो असांजा हुअं जिते सभई नातख़्वान सभिनी जूं महिनतूं बेशक क़ाबिल तहसीन ऐं मञता जे लाइक़ आहिनि, पर उन्हनि सभिनी जो सरवाण असांजो मोहतरम साईं अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब, जिन पंहिंजे हसीन ज़िंदगी जा 50 साल इन नात जे दुनिया में, हमद जे दुनिया में, सिंध जे झंग झर ॻोठ गाम वस्ती वहाण में ॾिना आहिनि। तव्हां केॾा ख़ुशि थींदव जो अॼु असांजे कोहिस्तान जे धरतीअ ते उहे अज़ीम ब वॾा नात ख़्वान जग मशहूर जग जहान जे हद ताईं संदन अल्लाह साईं नालो रोशन कयो आहे। असांजा मोहतरम अलहाज इमदादुल्लाह फुलपोटो साहब, जिन जा मूंखे उहे ॾींहं सखर जे ज़िंदगी जा यादि आहिनि। असां उमिरि में बि लॻभॻि हिक ॿिए जे क़रीब तर आहियूं। बच्चल शाह म्याणी सखर जे हज़रत सैयद अब्दुल्लाह शाह बुखारी अलैहि रहमत जे मदरसे में पाण पढ़ंदा हुया। असां खां जेॾी महिल संदन यादि ऐं सिक असांखे सताईंदी हुई, साइकिल जा पेडल फेराए वटनि पुॼी वेंदा हुआसीं ऐं कई दफ़ा तंग कंदा हुआसीं, खेनि फरमाइशूं कंदा हुआसीं त असांखे फिलाणी नात ॿुधायो। जेकॾहिं पाण प्रोग्रामनि ते वियल हूंदा हुआ, मूंखे यादि आहे त हिकिड़ी मेहर साहब जी कैबिन हूंदी हुई केस्टन जी, जंहिं कई नंबर शाया कया संदन केस्टन जा, उन्हनि खां वञी वठी करे उते वञी दुकान ते वेही ॿुधंदा हुआसीं, छो त असांखे उन ज़माने में पंहिंजी केसट वठण जी बि सघ कान हुई। उहे बि ज़िंदगी जे यादि जा लम्हात आहिनि। असांजा साफ़ी दोस्त जेके आया आहिनि, मोहतरम साईं गुलाम मुस्तफ़ा मेमन साहब जेके प्रेस क्लब जा सदर आहिनि, भा गागनदास कोहस्तानी साहब, भा सरवर खासकेली साहब, परवेज़ यूसुफ मेमन साहब जेके जनरल सेक्रेटरी आहिनि, सभिनी खे असां रज़ाकार दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं त साहिबनि खे वठी अचनि अंदरि उतां खां रस्ते खां। अदा रज़ाकार भा वठी जो साफ़ी दोस्त बीठा आहिनि, साईं थोरा साफ़ी दोस्त बि वेझा अचनि। ऐं शहबाज उमरानी साहब आहे, असांजे KTN ऐं कावश जा भा मुस्तफ़ा मेमन साहब, ऐं असांजो भा परवेज़ मेमन साहब एक्सप्रेस जा, ऐं मोहतरम सरवर खासकेली साहब, भा गागन साहब सिंध अख़बार जा, सरवर साहब सिंध एक्सप्रेस जा, ऐं शहबाज इमरानी साहब आवाज़ चैनल जा, धरती चैनल जा, सभई जेके बि दोस्त साफ़ी आया आहिनि, सभिनी खे वेलकम कयूं था। असांजा जामसूरे जा कोटड़ी जा साफ़ी आया आहिनि, उन्हनि खे भलीकार था चऊं। साफ़ी उहे दोस्त आहिनि जेके मज़लूमनि जे आवाज़नि खे गजगोड़ बनाइनि था। त मुंहिंजा दोस्तो, असां क़रीब उहे लम्हा था ॾिसणु चाहियूं, उहे ख़ुशी जा लम्हा जंहिंमें असांजे पाकिस्तान जा अज़ीम ब वॾा नात ख़्वान नात जी दुनिया में, ऐं हिकु त ख़िताबत जे दुनिया में काज़ी मुतीउल्लाह साहब खे जंहिं आवाज़ ऐं अंदाज़ सां अल्लाह साईं नवाज़ियो आहे, जंहिं रवानगीअ सां संदन गुफ़्तगू आहे, हू मुनफ़रिद अंदाज़ गुफ़्तगू आहे संदन पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु, जंहिं अंदाज़ सां उन्हनि जे सीने खे अल्लाह साईं खोलियो आहे,
दिमाग़ खे ऐं उन महबूब जे वाखाण खे जंहिं अंदाज़ सां हू पंहिंजो पेश कनि था उहो हिकिड़ो तमामु मुनफ़रिद अंदाज़ आहे। ऐं असांजा मोहतरम अलहाज इमदादुल्ला फुलपोटो साहिबु हिकिड़े साल मूंखे यादि आहे मदीने पाक जे धरतीअ ते मके जे धरतीअ ते शहीद इस्लाम मौजूदु हुआ हाजी इमदादुल्ला फुलपोटो साहिबु ऐं हिन फ़क़ीर खे बि इहा सआदत हासिल आहे जो मदीने ऐं मके जे धरतीअ ते सिंधी माण्हुनि जे ॻोठनि गामनि में वञी करे डॉक्टर साहिब जा ख़िताब थिया हाजी इमदाद साहब हमदो नात पेश कयूं हिकिड़ी अजीब कैफ़ियत हुई उन धरतीअ ते हमद ऐं नात ॿुधण जी ऐं हिकिड़ी वॾी सआदत हुई त आउं हाफ़िज़ नेमतुल्ला गबोल साहब खे निमाणी गुज़ारिश कंदुसि त हू असांजे ॿिन्ही महिमाननि जे इस्तक़बाल जे लाइ पंहिंजे शागिर्दनि जे ज़रिए इस्तक़बाल जी तयारी वठनि जेको साम्हूं वारो मेन गेट आहे उन ते नंढड़नि ॿारनि खे ॾियनि ही प्लेटूं उन्हनि जे मथां गुलनि जी वर्खा बि थिए ऐं उन्हनि जी भरपूर नमूने सां आजियां थिए तव्हां असां सभु वेही ॿिया दोस्त वेठल रहंदा मजलिस खे बि कोन डिस्टर्ब कबो पर नंढड़ा ॿार असांजा शागिर्द जेके आहिनि उहे ई महिमाननि जो भरपूर नमूने सां उन्हनि जे मथां गुलनि जी वर्खा कंदा ऐं उन्हनि जी आजियां कंदा। मुंहिंजा दोस्तो हीअ जेका महफ़िल आहे हमदो नात सां हाणे पंहिंजे जोबन जे तरफ़ वञी रही आहे छो त अहिड़ियूं शख़्सियतूं असांजे अंदरि असांजी महफ़िल जी रौनक बणिजी रहियूं आहिनि त असां यकीनन ऐं सॼी जमात जेके बि दोस्त हिते कंहिंजा नाला खणजनि कहिड़नि इलाइक़नि जो ज़िक्र कजे हैदराबाद डिवीज़न जी शायदि का अहिड़ी वस्ती ऐं अहिड़ो वाहण अहिड़ो ॻोठ ऐं गाम नाहे जितां जा दोस्त प्यारा पिरी हिते न पहुता हुजनि ऐं जेके ॿार दोस्त आहिनि उहे बि पहुची वञनि मानीअ ते बि तमामु वॾो मजमू उते बि मसरूफ़े पंहिंजे हिन में आहे ख़िदमत में उहे बि दोस्त अचनि ऐं इंशाअल्लाह महफ़िल पंहिंजे जवानी ऐं जोबन जे मंज़िल तरफ़ वञी रही आहे। तव्हां पुरजोश आयो पंहिंजे अक़ीदत ऐं मोहबत में आउं चाहींदुसि त इन इंतज़ाम संभालण में तव्हां ॿियो को बि ख़लल न विझो बल्कि उहे नौजवान ॿारड़ा नंढड़ा ई इस्तक़बाल कंदा महिमान जो